उन अजीब घोड़ेसवार शख्स जी तलवार अञा नींगर जे निराड़ ते हुई। तो पखियुनि जी उॾाम छो ॾिठी? मूं सिर्फ़ उहो कुझु सम्झियो जेको पखियुनि सम्झाइण चाहियो थी। उन्हनि नखलिस्तान खे बचाइण थी चाहियो। सुभाणे तव्हां सभिनी खे बि मरणो आहे, छाकाणि जो नखलिस्तान में मौजूदु माण्हुनि जो तादादु तव्हां वटि मौजूदु माण्हुनि खां जझो आहे। तलवार अञा उते ई रही जिते हुई। तूं केरु थींदो आहीं अलाह ताला जी मर्ज़ीअ खे तब्दील करण वारो? अलाह ताला ई उहा फ़ौज ठाही आहे ऐं उहे पखी पैदा कया आहिनि। अलाह ताला ई मूंखे उहा पखियुनि जी ॿोली सेखारी आहे ऐं हर शइ हिक ई कलम सां लिखियलु आहे। नींगर जत जी कयल ॻाल्हि यादि कंदे वराणियो। उन शख़्स नींगर जे निराड़ तां तलवार हटाई। नींगर थधो साह खयो, पर अञा बि हू भॼी न थी सघियो। पंहिंजी अॻ किथियुनि खां मोहतात रहो। जेका शइ लिखिजी वई उनखे केर बि तब्दील नथो करे सघे। उन शख़्स चयो, मूं जेकी कुझु ॾिठो उहो सिर्फ़ फ़ौजनि जो हिकु जथो हो। मूं जंग जो अंत त न ॾिठो हो। नींगर वराणियो। उन शख़्स उन ई जवाब खां मुतमइन थींदे नज़र आयो, पर तलवार अञा संदसि हथ में ई हुई। हिकु इंसान जो हिन धारी धरती ते कहिड़ो कमु? आउं पंहिंजी तक़दीर जी खोजना में निकितल आहियां ऐं इहो सभु कुझु तव्हांखे सम्झ में न ईंदो। उन शख़्स पंहिंजी तलवार मियाण में वापसि रखी। तंहिंखां पोइ नींगर में साह पियो। मूंखे तुंहिंजी हिमत खे आज़माइणो हो। शख़्स वराणियो, हिमत हिकु अहिड़ी खूबी आहे जेका दुनिया जी ॿोली सम्झण लाइ ज़रूरी आहे। नींगर अचरज में पइजी वियो। उन शख़्स अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो हो जेके सिर्फ़ थोरा माण्हू ई ॼाणनि था। भली तूं केतिरो बि दूर अची वियो आहीं, पर उन हूंदे बि तोखे हिमत न हारणु घुर्जे। तोखे रेगिस्तान सां लगाव रखणो पवंदो। उन ते कॾहिं बि मुकमिल वेसाव न कजांइ, छाकाणि जो रेगिस्तान माण्हुनि खे आज़माईंदो आहे, हर क़दम ते ललकारींदो आहे ऐं उहो उन्हनि जे लाइ मौत आहे जेकी रस्ते तां थिड़ियो पवनि। नींगर खे उन ॻाल्हि ते बुज़ुर्ग बादशाह जी यादगिरी अची वई। जेकॾहिं जंगजू हिते पहुची वञनि ऐं शाम ताईं तुंहिंजो सिर तुंहिंजे कंध ते सलामत रहे त मूं सां मिलजांइ। उन शख़्स चयो। उन ई हथ में जंहिंमें पहिरियां तलवार हुई हाणे चोभक हो। घोड़े जी गजगोड़ ॿीहर थी ऐं मिटी उथी। तव्हां काथे रहंदा आहियो? घोड़े सवार खे वेंदो ॾिसी नींगर रड़कंदे चयो। चोभक वारे हथ ॾकण ॾांहुं इशारो कयो ऐं ईअं नींगर कीमियानगढ़ सां मिलियो। ॿिए ॾींहुं 2000 हथियारबंद अल-फ़यूम में खजुनि जे वणनि जे चौधारी पखिड़िजी विया। मंझंदि खां पहिरियां ई 500 कबीलाई उत्तर खां नगलिस्तान में दाख़िल थिया। ईअं लॻे पियो हो त हू पुरअमन आहिनि, पर उन्हनि मिड़नी वटि पंहिंजा हथियार संदन लबादनि में लिकायल हुया। जॾहिं हू अल-फ़यूम जे विच ते हिकु अच्छे खेमे वटि पहुता त पंहिंजूं तलवारूं ऐं बंदूकूं कढी उन ख़ाली खेमे ते अची हमिलो कयऊं। नखलिस्तान जे माण्हुनि उन्हनि घोड़े सवार वेढ़ाकनि खे रेगिस्तान जे चौधारी घेरे में आणे सिर्फ़ अधु कलाक में हिक खे छॾे बाक़ी सभिनी हमले आवरनि खे मारे छॾियो। नखलिस्तान जे ॿारनि खे खजीअ जे वणनि जी झुगटे जे पोयां रखियो वियो हो ऐं खेनि कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई न हुई त छा पियो थिए। औरतूं पंहिंजे मुड़ुसनि खां परे खेमनि में खैर जी दुआ करे रहियूं हुयूं। खेनि पिणु वेड़ जी का बि ख़बर न हुई। जेकॾहिं ज़मीन ते उन्हनि वेढ़ाकनि जा लाश न हुजनि हा त ईअं लॻे हा त जहिड़ो हिते कुझु थियो ई न आहे। सिर्फ़ हिकु कबीला ई बचियो हो, सो हमलावरनि जी फ़ौज जो सिपह सलार हो। मंझंदि जो खेस नखलिस्तान जे कबीले जे सरदारनि वटि आंदो वियो, जिन हिन खां रवायत जी भंजकड़ी करण जो सबबु पुछियो। सिपह सलार चयो त संदसि वेढ़ाक केतिरनि ई ॾींहंनि जी वेड़ खां पोइ बुखायल उञायल ऐं थकल हुआ, सो उन करे नखलिस्तान ते हमले जो सोचियो वियो त जीअं कुझु आराम करे वापसि वञी जंग विड़ी वञे। कबीले जे सरदार चयो त खेसि संदसि माण्हुनि जी उन हालत ते अफ़सोस थियो, पर रवायत त मुक़दस थींदी आहे ऐं हिन सिपह सलार जे बग़ैर कंहिं इज़त अफ़ज़ाई करण जो मौत जो हुकुम ॾिनो। खेसि बजाए कंहिं चाकू या गोली या हिकु खजी जे वण में टंगे फाही चाढ़ी वियो, जिते संदसि लाश रेगिस्तान जे वाह ते लुॾंदो लुमंदो रहियो। कबीले जे सरदार नींगर खे सॾायो ऐं खेसि 50 सोन जे सिकनि जो इनाम ॾिनो। हिन पंहिंजे मिस्र जे यूसुफ अलैहिस्सलाम वारी ॻाल्हि वरजाई ऐं नींगर खे नखलिस्तान जो सलाहकार बणजण जी आश पिणु कई। जॾहिं सिजु लथो ऐं पहिरियां तारा पधरा थियण लॻा त नींगर ॾखण ॾांहुं रुख कयो। हलंदे हलंदे खेसि खेमो नज़र आयो।
उतां खां लंघंदड़ कुझु अरबनि खेसि ॿुधायो त हिन जाइ ते जिननि जो देरो आहे, पर नींगर उते वेही इंतज़ारु करण लॻो। जल्दी उते खेसि घोड़े ते कीमियांगर नज़र आयो, जेको संदसि कुल्हे ते 2 मोल बाज़ खयों थी आयो। आउं अची वयुसि, नींगर चयो। तोखे हिते न हुजणु घुर्जे, कीमियांगर वराणियो, या इहा तुंहिंजी क़िस्मत आहे जेका तोखे हिते वठी आई आहे। कबीलनि जे विच में वेड़ सबबि रेगिस्तान पार करणु नामुमकिन हो, उन ई करे आउं हिते पहुची वयुसि। कीमियांगर घोड़े तां लथो ऐं नींगर खे पाण सां गॾु खेमे में अचण जो इशारो कयईं। संदसि खेमो बि नखलिस्तान में मौजूदु ॿियनि खेमनि जहिड़ो ई हो। नींगर जे खेमे अंदरि चुल्हनि ऐं इल्मु कीमिया में इस्तेमालु ईंदड़ सामान लाइ नज़र फिराई, पर खेसि कुझु बि नज़र न आयो। उते रुॻी कुझु किताबनि जो ढग, हिकु नंढड़ो रद पचाव जो चुल्हो ऐं ॻुझनि नक्शनि सां चिटियल गालीचा मौजूदु हुआ। वे मूं वटि कुझु पीअण सां गॾोगॾु खाइण लाइ ही पखी पिण आहिनि, कीमियांगर चयो। नींगर खे इहो अंदेशो थियो त शायदि ही इहे ई पखी आहिनि जेके हिन हिकु ॾींहुं अॻु ॾिठा हुआ, पर हू चुप रहियो। कीमियांगर बाहि बारी ऐं एतिरे में लज़ीज़ ख़ुशबू खेमे में पखिड़िजी वई। इहा हुकनि जी ख़ुशबू खां चङी हुई। तव्हां मूंसां मिलण छो थी चाहियो? नींगर पुछो। अलामतनि जे करे, कीमियांगर वराणियो। हीर मूंखे तुंहिंजे अचण जी ख़बर ॾिनी ऐं इहा बि ख़बर मिली त तोखे मदद जी घुर्ज पवंदी। इहो आउं न हुयुसि जंहिंजे अचण जी ख़बर तव्हांखे हीर ॾिनी। हू हिकु ॿियो परदेसी आहे, अंग्रेज़, जेको तव्हांखे ॻोल्हींदो थो वते। खेसि पहिरियां ई ॿिया कम बि करणा आहिनि, पर हू पंहिंजे रस्ते ते सही हली रहियो आहे ऐं हिन रेगिस्तान खे सम्झणु शुरू कयो आहे। मूं बाबति छा राय आहे? जॾहिं को शख़्स वाकई का ख़्वाहिश करे थो त सॼी काइनात खेसि पंहिंजे ख्वाब जी साभियां ॻोल्हण जे मंसूबे में संदसि मदद करे थी, कीमियांगर चयो। बुज़ुर्ग बादशाह जा लफ़्ज़ पढ़ारे सां खेसि यादि आया। नींगर सम्झी वियो त हिकु ॿियो शख़्स खेसि संदसि तक़दीर ताईं पहुचाइण में मदद करण लाइ मौजूदु आहे। पर तव्हां मूंखे कुझु सेखारींदव? न, तूं अॻु में इहो सभु कुझु ॼाणी थो जेको तोखे ॼाणणु घुर्जे। आउं तोखे सिर्फ़ु तुंहिंजे खज़ाने जी तरफ़ ॿुधाईंदुसि। पर रेगिस्तान में त जंग हली रही आहे ऐं मूं पंहिंजो खज़ानो ॻोल्हे वरितो आहे। मूं वटि हिकु उठ आहे, थावनि जे हट मां कमायल पैसा ॾोकड़ आहिनि ऐं मूं वटि 50 सोन जा सिक्का पिण आहिनि। पंहिंजे मुल्क में आउं शाहूकार थी रहंदुसि। पर इन्हनि सभिनी शयुनि मां का बि शइ अहरामनि मां हासिल थियल न आहे, कीमियांगर चयो। मूं वटि फातिमा आहे ऐं हू मूं लाइ सभिनी खज़ाननि खां वधीक आहे। हूअ पिण तूं अहरामनि मां हासिल न कई आहे। हू ख़ामोशीअ सां मानी खाईंदा रहिया। कीमियांगर हिकु बाटली खोली, जंहिं मां ॻाढ़े रंग जी पाणियाठी शइ नींगर जे प्याले में ओतियाई। उहो इंतिहाई लज़ीज़ मद हो जेको हिन अॻु कॾहिं बि न चखियो हो। हिते मद ममनू नाहे? नींगर पुछो। माण्हुनि जे वात में जेकॾहिं का शइ वञे त उहा ख़राब नाहे थींदी, पर जेकी वातां निकिरंदो आहे सो ख़राब हूंदो आहे। कीमियांगर थोरो भवाइतो थी लॻो, पर जीअं नींगर मद पीतो त खेसि सुकून आयो। मानी ख़तमु करण खां पोइ हू खेमे खां ॿाहिरि मधुर चांड्रोकी में अची वेठा, जंहिंजे साम्हूं तारा बि फिका थी लॻा। खा पी ऐं मौज मस्ती कर, कीमियांगर नींगर खे सरहो ॾिसी चयो। अॼु राति चङी नमूने आराम कर, जीअं तूं हिकु वेढ़ाक हुएं ऐं कंहिं जंग लाइ तयारु हुएं। ऐं इहो यादि रखजांइ त जिते बि तुंहिंजी दिलि हूंदी, खज़ानो उते ई हूंदो। तोखे उहो खज़ानो ॻोल्हणो आहे त जीअं उन दौरान तूं जेकी कुझु सिखियो आहे उनजो इदराक थी सघे। सुभाणे पंहिंजो उठ खपाए हिकु घोड़ो ख़रीद कर। उठ दगाबाज़ थियनि था, हू हज़ारे क़दम हलनि था, पर महसूस ई नथो थिए त को हू थकिजनि था। पोइ उमालक हू गोॾा खोड़ियो मरियो पवनि, पर घोड़ा होरियां होरियां थकबा आहिनि। तव्हांखे इहा सदाईं ख़बर रहंदी आहे त खेनि केतिरो हलाइणो आहे ऐं इहा बि ख़बर हूंदी आहे त हू मरण वारा आहिनि। ॿी राति नींगर कीमियांगर जे खेमे वटि घोड़े सां अची पुॻो। कीमियांगर तयारु हो। हू पंहिंजे घोड़े ते चढ़ियो ऐं बाज़ पंहिंजे खाॿे कुल्हे ते रखियईं। रेगिस्तान में मूंखे का अहिड़ी जाइ ॾेखार जिते का जीवत हुजे, छाकाणि जो सिर्फ़ु इहे ई माण्हू खज़ाने ॻोल्हण जी सलाहियत रखनि था जिन खे अहिड़े क़िस्म जी अलामतुनि जी ॼाण हुजे। हू चांड्रोकीअ में घोड़नि ते सवार वारीअ में हलणु शुरू थिया। ख़बर न आहे आउं रेगिस्तान में का जीवत ॻोल्हे बि सघंदुसि अलाए न।
मूंखे त रेगिस्तान बाबति अञा एतिरी ॼाण बि नाहे। नींगर मन में वीचारे रहियो हो। नींगर इहा ॻाल्हि कीमियागर सां करण थी चाही, पर हू ॾिनल हो। हू हिकु पथरीली जॻह ते पहुता जिते छोकिरे आसमान में छिकरा ॾिठा हुआ, पर हाणे उते ख़ामोशी ऐं हीर हुई। मूंखे ख़बर न आहे त रेगिस्तान में का जानदार शइ कीअं ॻोल्हिजे। मूंखे एतिरी ख़बर आहे त हिते अहिड़ी का साह वारी शइ आहे, पर उहो नथो ॼाणा त कहिड़ी जॻह ते आहे। ज़िंदगीअ खे कशिश करे थी, कीमियागर वर्णायो। नींगर खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। हिन घोड़े जी वाग ढिली कई ऐं घोड़ो पथरनि ऐं वारीअ में डोड़ंदो रहियो। कीमियागर नींगर जे घोड़े जे पोयां पोयां अधु कलाक ताईं पंहिंजे घोड़े खे डोड़ाईंदो रहियो। हाणे खेनि नखलिस्तान में खजनि जा वण बि नज़र न थी आया। सनन मथा सिर्फ़ तमामु वॾो चंड हो ऐं रेगिस्तान जे पथरनि सां टकराईंदड़ चांड्रोकी हुई। उमालक बग़ैर कंहिं उज़र जे नींगर जे घोड़े जी रफ़्तार घटिजी वई। हिते का साह वारी शइ आहे, नींगर कीमियागर खे चयो। मूंखे रेगिस्तान जी ॿोली त सम्झ में नथी अचे, पर मुंहिंजो घोड़ो ज़िंदगीअ जी ॿोली सम्झे थो। हू घोड़े तां लथा। कीमियागर ख़ामोश हो ऐं होरियां होरियां अॻिते वधंदो हू पथरनि में साह वारी शइ खे ॻोल्हींदो रहियो। कीमियागर उमालक बीह रहियो ऐं ज़मीन ते झुकियो। उते पथरनि जे विच में हिकु सोराख़ हो। कीमियागर पहिरियां पंहिंजो हथ उन सोराख़ में विधो ऐं पोइ कुल्हे तां पूरी बांह उते का शइ चुरपुर करे रही हुई। कीमियागर जूं अखियूं पिणु उन चुरपुर खे महसूस कंदे चुरण लॻियूं। नींगर उन वक़्तु सिर्फ़ कीमियागर जूं अखियूं थी ॾिसी सघियो। जेको कुझु बि उन सोराख़ में हुयो, तंहिंखे पकड़ण लाइ हू बांह सां मुसलसिल कोशिश करे रहियो हो। पोइ हिकु झटके सां जंहिं नींगर खे डिॼारे छॾियो, हिन पंहिंजी बांह ॿाहिरि कढी ऐं पोइते हटियो। संदसि हथ में हिकु नांग हो। नींगर पिणु कीमियागर खां परे हटियो। नांग मस्तीअ में पंहिंजो दिफ़ा करे रहियो हो ऐं संदसि फुकारनि जो आवाज़ रेगिस्तान जी ख़ामोशी में पखिड़िजी वियो। उहो हिकु वासींग नांग हो, जंहिंजो ज़हर मिंटनि में मारे थी सघियो। दंग खां बचाव कजो, नींगर चयुसि, पर कीमियागर त पंहिंजो हथ उन सोराख़ में पिणु विधो हो। खेसि डंग बि ज़रूरु लॻो हूंदो, पर हू ख़ामोश हो। कीमियागर 200 वरनि जी जमात जो आहे। खेसि अंग्रेज़ जी ॻाल्हि यादि आई। ज़रूरु खेसि रेगिस्तान जे नांगनि खे मुंहुं ॾियणु ईंदो हूंदो। नींगर पंहिंजे साथीअ खे संदसि घोड़े ॾांहुं वेंदे ॾिठो, जेको उतां पंहिंजी तलवार खणी आयो। तलवार जी नोक सां हिन वारीअ ते गोल दाइरो ठाहे नांग खे उन जे विच में फिटो करे छॾियो। तंहिंखां पोइ उहो नांग सुकून में आयो। घबराइण जी घुर्ज नाहे, कीमियागर चयो। हाणे ही उन दाइरे खां ॿाहिरि न ईंदो जेको मूं चाहियो थी, सो तूं रेगिस्तान में ॻोल्हे वएं। पर उन ॻाल्हि जो सबबु कहिड़ो हो? छाकाणि जो अहरामनि जे चौधारी रेगिस्तान आहे। नींगर अहरामनि जे बाबति नथी ॻाल्हाइणु चाहियो। हू राति खां वठी उबाणको खज़ाने जी खोजना शुरू करणु फातिमा तां हथु खणण जे बराबरि हो। आउं रेगिस्तान में तुंहिंजी रहनुमाई कंदुसि, कीमियागर चयो। पर आउं नखलिस्तान में रहणु चाहियां थो, नींगर वराणियो। मूं वटि फातिमा आहे ऐं हूअ मूं लाइ कंहिं बि खज़ाने खां वधीक आहे। फातिमा हिकु रेगिस्तानी औरत आहे, कीमियागर चयो। खेसि ख़बर आहे त माण्हू दूर वापसि वहण लाइ वेंदा आहिनि ऐं वटसि अॻे ई पंहिंजो खज़ानो आहे। उहो तूं आहीं। हाणे हूअ बि उहो चाहे थी त तूं जंहिं शइ जी खोजना में निकितो आहीं, उहा हासिल कर। पर जेकॾहिं आउं हिते ई रुकजण जो फ़ैसिलो कयां त पोइ? आउं तोखे ॿुधायां थो त पोइ छा थींदो। तूं नखलिस्तान जो सलाहकार बणिजी वञे। तो वटि एतिरो सोन आहे जो तूं केतिरियूं ई रिढूं ऐं उठ ख़रीद करे सघंदे। पोइ तूं फातिमा सां शादी कंदे ऐं पोइ तव्हां ॿई 1 साल लाइ सराही सां गुज़ारींदव। पोइ तुंहिंजी दिलि रेगिस्तान में लॻी वेंदी ऐं तूं 50,000 खची जे वणनि मां हर हिक खां सुहिणो थी वेंदे ऐं उन जी वाद वेझ बि तुंहिंजे अखियुनि आरो पए थींदी, जंहिंजो तोखे अहिड़ो काथो बि थींदो रहंदो त दुनिया कीअं तब्दील थींदी रहे थी। ऐं पोइ तूं अलामतनि खे सम्झण में बि माहिर थी वेंदे, छाकाणि जो रेगिस्तान हिकु बहितरीन उस्ताद आहे। ॿिए साल कंहिं वक़्तु तोखे वरी खज़ानो यादि ईंदो। सवण उन जे बाबति वरी तोखे इशारा कंदा ऐं तूं उन्हनि अलामतनि खे नज़र अंदाज़ कंदे। नखलिस्तान ऐं उन जे राहकुनि जी भलाई लाइ तूं पंहिंजी ॼाण जो इस्तेमालु कंदे ऐं कबीले जा सरदार तुंहिंजी वाखाण कंदा ऐं उठनि मंझां तो वटि नाणो ऐं ताक़त ईंदी।
3 साल जे दौरान सवण वरी तोखे पंहिंजे खज़ाने तक़दीर जी यादगिरी ॾियारींदा रहंदा। पोइ तूं रातियुनि जूं रातियूं नखलिस्तान में हेॾां होॾां फिरंदो रहंदे, जंहिंसां फातिमा खे तकलीफ़ थींदी ऐं हूअ उहो सोचींदी त शायदि हू तुंहिंजी खोजना जे विच में रुकावट आहे, पर तूं खेसि चाहींदो रहंदे ऐं हूअ पिणु तोखे चाहींदी रहंदी। पोइ तोखे यादि ईंदो त हिन तोखे तरसण लाइ न चयो हो, छाकाणि जो रेगिस्तान जी औरत ॼाणे थी त खेसि संदसि मर्द जो इंतज़ार ई करिणो आहे। पोइ तूं खेसि इल्ज़ाम न ॾींदे इहो सोचे त तोखे वञणु घुर्जे हा ऐं तोखे फातिमा जे प्यार ते वेसाह करणु घुर्जे हा, छाकाणि जो तोखे वापसि न वञण जे ख़ौफ़ ई नखलिस्तान में रोके रखियो। ऐं उन वक़्तु इहे ई सवण तोखे ॿुधाईंदा हुआ त हाणे तुंहिंजो खज़ानो सदाईं लाइ लटिजी चुको आहे। पोइ 4 साल इहे सवण तो वटि अचण ई छॾे ॾींदा, छाकाणि जो तूं खेनि ॿुधण ई छॾे ॾिनो। कबीले जा सरदार उहो महसूसु कंदा ऐं तोखे नखलिस्तान जे सलाहकारी वारे उहिदे तां हटायो वेंदो। तेसीं ताईं तूं हिकु अमीर तरीन वापारी बणिजी चुको हूंदे ऐं तो वटि बेशुमार उठनि सां गॾु वापार जो बहितरीन निज़ाम पिणु हूंदो। पर तूं पंहिंजा बाक़ी ॾींहं उन ॻाल्हि खे सोचण में गुज़ारींदे त तूं पंहिंजी तक़दीर खे छो न हासिल कयो ऐं हाणे त घणी देरि थी चुकी आहे। इहो सदाईं यादि रखजांइ त मोहबत कॾहिं बि पंहिंजो मक़सदु माण खां नथी रोके। जेकॾहिं कंहिं उन मोहबत जे करे पंहिंजो मक़सदु छॾे ॾिनो त खे सची मोहबत न हुई, या सची मोहबत जेका दुनिया जी ॿोली ॻाल्हाए थी। कीमियागर वारीअ में ठाहियल गोल दाइरो ड्राहे छॾियो ऐं नांग रिढ़ंदो पथरनि में हलियो पियो। नींगड़ खे थावनि जो वापारी यादि आयो, जंहिंजी सदाईं खां मके पाक वञण जी ख़्वाहिश हुई ऐं अंग्रेज़ जेको कीमियागर जी खोजना में हो। नींगर उन औरत जो सोचो जंहिंजो रेगिस्तान ते वेसा हो ऐं पोइ रेगिस्तान ॾांहुं नज़र फिरायईं, जंहिं खेसि पंहिंजी मोहबत सां मिलायो हो। हू पंहिंजनि घोड़नि ते चढ़िया ऐं हाणे नींगर नखलिस्तान ताईं कीमियागर जे पोयां पोयां हो। हीअ सां गॾु नखलिस्तान जा आवाज़ वटनि पहुता पए। उन्हनि आवाज़नि में नींगर फातिमा जो आवाज़ ॿुधण जी कोशिश कई, पर उन राति जॾहिं नींगर वासिंग नांग खे दायरे में केरु ॾिठो पए त उन शख़्स घोड़े सवार जंहिंजे कुल्हे ते बाज़ वेठल हो ते मोहबत ऐं खज़ाने रेगिस्तान जी औरत ऐं संदसि क़िस्मत बाबति पिए ॻाल्हायो। आउं तव्हां सां गॾु हली रहियो आहियां, नींगर कीमियागर खे चयो ऐं तंहिं महिल मुतमइन महसूसु कयईं। पाण पिरह फिटीअ धारे निकिरंदासीं, कीमियागर वराणियो। नींगर इहा सॼी राति जागी गुज़ारी। पिरह फिटीअ खां 2 कलाक अॻु नींगर खेमे में सुतल पंहिंजे हिकु अरब दोस्त खे उथारे फातिमा जे खेमे जो ॾस पुछाईं। पोइ हू ॿई संदसि खेमे ताईं विया। नींगर संदसि दोस्त खे उन कम लाइ सोन जा कुझु सिक्का ॾिना त जीअं हू हिकु रिढ ख़रीद करे सघे। पोइ नींगर पंहिंजे दोस्त खे चयो त हाणे तूं फातिमा जे खेमे में वञी खेसि निंड मां उथार ऐं खेसि मुंहिंजे अचण जे बाबति आगाह कर। गबरू अरब ईअं ई कयो जीअं खेसि चयो वियो हो। खेसि ॿी रिढ वठण लाइ बि सोन जा सिक्का ॾिना विया। हाणे तूं वञी सघें थो, नींगर पंहिंजे अरब दोस्त खे चयो। अरब पंहिंजे खेमे में वापसि आयो ऐं नखलिस्तान जे सलाहकार जी मदद करण ते खेसि फ़ख़ुरु महसूसु थियो ऐं सोन जा सिक्का हासिल करे सरहो थियो। फातिमा खेमे जी चाहट खां ॿाहिरि निकिती। ॿई खजीअ जे वणनि वटां गुज़रण लॻा। नींगर खे ख़बर हुई त इहा रवायत जी भंजकड़ी आहे, पर हाणे उन लाइ उहो को वॾो मसइलो न हो। आउं वञी रहियो आहियां ऐं चाहियां थो त तूं मुंहिंजी वापसीअ जी पक रख। आउं तोसां मोहबत कयां थो, छाकाणि जो नींगर चयो कुझु बि न कुझु। फातिमा संदसि ॻाल्हि कटींदे चयो, प्यार प्यार थींदो आहे ऐं प्यार करण लाइ कंहिं सबब जी घुर्ज न हूंदी। पर नींगर पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। मूं हिकु ख्वाबु ॾिठो हो, पोइ आउं हिकु बादशाह सां मिलियुसि। पोइ रेगिस्तान पार करण लाइ थावनि जी हट ते थांव विकिरो कया। पोइ क़बाइलियुनि जंग जो ऐलान कयो। पोइ आउं खूह वटि कीमियागर खे ॻोल्हण आयुसि। उनजो मतिलबु इहो थियो त मूंखे तोसां वाक़ई सचो प्यारु आहे ऐं पूरी काइनात तोसां मिलाइण जे मंसूबे में मुंहिंजी मदद कई। ॿिन्ही भाकुर पातो। उहो पहिरियों भेरो हो जो ॿिन्ही हिक ॿिए खे छुहियो हो। आउं वापसि ईंदुसि, नींगर चरियो। पहिरियों आउं रेगिस्तान ॾांहुं बेमक़सद ॾिसंदी हुअसि, पर हाणे कंहिं उमेद सां ॾिसंदुसि। मुंहिंजो बाबा बि हिकु ॾींहुं ईअं ई हलियो वियो हो, पर हू मुंहिंजी माउ ॾे मोटी आयो हो। पर तंहिं ॾींहं खां पोइ हू सदाईं मोटंदो रहियो। फातिमा चयुसि। हू ख़ामोशी सां हलंदा रहिया। पोइ नींगर फातिमा खे संदसि खेमे वटि छॾे वियो।